नाज़रीन बखशापुर मावा वाक़े की ख़बर है जो गांव से शेयर करूं पिया। बखशापुर बरसा मियाणी थाने की हद में नामालूम हथियारबंद खीर विकरो कंदड़ शेरबाज चाचड़ के अगवा करे कच्चे तरफ खणी फरार थी विया। राब्तो करण ते हद जी मियाणी पुलिस तस्दीक कंदे चयो त शेरबाज चाचड़ गोठ चिठी मस्जिद खां मोटरसाइकिल ते खीर खणी डेली कश्मीर में विकरो कंदो हो ऐं अॼु बि खीर खणी वञी रहियो हो त कुझु नामालूम हथियारबंद खेनि अगवा करे विया। मियाणी पुलिस वाक़े वारे हंधि रवानी थी वई आहे। ॻोठाणा भी वॾी तइदाद में कच्चे तरफ़ रवाना। होॾां राब्तो करण ते चाचड़ बिरादरी चङे मुड़सर खां चाचड़ ॿुधायो त हिन वक़्तु चाचड़ बिरादरी समेत रवाना आहियूं। असां पंहिंजो माण्हू वापसि कराए मोटंदासीं। हर वक़्तु ॻाल्हाइण लाइ ॾिसंदा रहो GT न्यूज़ बखशापुर।